सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में मां अव्हां जो मेज़बान सर्वे चोडो अव्हां खे भलीकार चवां थो। अॼु असां साईं जामी चांडियो सां गॾु आहियूं साईं जे ऑफिस में। अॼु जंहिं मौज़ू ते पाण कचहरी कंदासीं उहो मौज़ू आहे सिंध ऐं सिंध जो नौजवान ऐं सिंध जी मौजूदा सूरत हाल। अचो त साईं जामी चांडियो जी ॻाल्हि ॿोल ॿुधूं। अदा जामी, वॾी महिरबानी। असांजे सामाईन खे काफ़ी अरसे खां सिंध जे नौजवाननि खे इहो हिकिड़ो सुवालु हो त अॼु सिंध किथे बीठी आहे, छा सिंध लीडरलेस आहे, सिंध जो नौजवान कंहिंखे ॾिसे, कंहिंखे फॉलो करे, हिन वक़्तु सिंध जी छा सूरत हाल आहे ऐं तव्हां हिन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? सर्वेच, मां सम्झां थो त तव्हांजो सुवालु ॾाढो बुनियादी आहे ऐं इन मौज़ूअ ते सिंध जे समाज में तमामु घणी ज़रूरत आहे त हिकिड़ी संजीदगीअ सां हिकिड़ो डिस्कोर्स शुरू कयो वञे ऐं हिकिड़ो गुफ़्तगूअ जो, सोच वीचार जो हिकिड़ो घण तरफ़ अमल शुरू कयो वञे। सिंध जो समाज हिन वक़्तु ऐं इन हवाले सां मुंहिंजो हींअर तकिड़ो कुझु ईद खां फ़ौरन पोइ किताब अचे पियो तफ़सील सां सिंध जे समाज जे हवाले सां पूरो पूरो। ॾिसो, सिंध जे समाज जा मुख़्तलिफ़ पासा आहिनि जीअं हर समाज जा हूंदा आहिनि। गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां सिंध जे समाज में हिकु पासे तमामु तकड़ियूं ऐं हिकिड़ियूं मस्बत ऐं हिकिड़ियूं बहितर तब्दीलियूं आयूं आहिनि ऐं सिंध जे समाज में वॾा छाल आया आहिनि हिकिड़े पासे जेके मस्बत आहिनि, ऐं ॿिए पासे यकीनन समाज काफ़ी शिकार आहे बहरान जो बि, नफ़्सियाती मुंझारनि जो बि, सियासी मुंझारनि जो बि। त ईअं न आहे त को समाज या त रुॻो मस्बत दॻ ते पियो वञे या समाज सफ़ा फाथो पियो आहे धुॿण में ऐं उन में का चङी शइ थिए न पई। साॻे ई वक़्तु हिन समाज में केतिरनि सेक्टर्स में, केतिरनि शोबनि में, केतिरनि सतहुनि ते हिकिड़ियूं शयूं बहितरीन थी रहियूं आहिनि जिन सिंध जे समाज खे छालनि न आहिनि। ऐं ॿिए पासे सिंध जो समाज पंहिंजे मख़सूस मारूज़ी हालतुनि जे सबबनि जे करे फाथो पियो आहे ऐं उन में सख़्तु चैलेंजिस आहिनि। हाणे मां थुल्हे लेखे मिसाल ॻाल्हि कयां, मुंहिंजी मिज़ाज आहे त मां हमेशह ॻाल्हि कंदो आहियां मस्बत ॻाल्हि खां शुरू, त इन करे हमेशह माण्हू पॉज़िटिव पासे खे, छो त असां वटि जेको पेसिमिस्ट अंदाज़ आहे ॾिसण जो, रुॻो शयुनि खे मनफ़ी पासे सम्झो, उन असांजे माण्हुनि खे वॾो मायूसी पियो हिन पैदा करे रोल प्ले कयो आहे। तव्हां ॾिसो त हिकिड़ो दौरु हो विरहाङे खां पोइ ऐं ख़ासि तौर ते 1 यूनिट वारे ज़माने में, उन में सिंध जो हिकिड़ो जेको मेजर चैलेंज हो उहो इश्यूज़ जो न हो। यानी हिकिड़ो दौरु हो जंहिंमें ईअं न हो त सिंध खे के इश्यूज़ में फाथल हो, सिंध हुई इश्यूज़ तरह हुआ
सिंध जो वॾे में वॾो चैलेंज हो एग्ज़िस्टेंशियल, यानी 60-50 जे ॾहाके जे ज़माने में असांजे उन नस्ल खे जेको वॾे में वॾो मसइलो सुवाल दरपेश हो त छा हाणे नयनि हालतुनि में सिंध जो समाज ऐं सिंधी क़ौम उनजो वजूद बि बचंदो या न बचंदो। ऐं जॾहिं मां चवां थो उनजो वजूद त उन में 4-5 बुनियादी अंदरि शयूं, मिसाल तौर सिंध जी जोग्राफियाई वहदत हूंदी न हूंदी, छो त सिंध खां कराची खसिजी वई शुरू में, ऐं पोइ वरी कराची समेत वॾा शहर खसिजी विया, त जेकॾहिं बज़ाहिर सिंध जी जोग्राफिकल इंटीग्रिटी हुई बि सही, तॾहिं बि उन में मसइलो कहिड़ो, मसइलो इहो त उन में सिंधी माण्हुनि जो को ख़ासि रोल न हो। इन करे सिंध जी इन करे सिंध जी जोग्राफियाई वहदत जेका आहे उहा, जेतोणीकि हाणे बि MQM जहिड़ियूं जमातूं या कुझु धुरियूं इहा अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदियूं रहनि थियूं, मां हिते पोइ थो अचां, पर हिकिड़ो दौरु हुयो वजूद जो। सिंध जे समाज में या सिंध जे अंदरि सिंधियुनि जी दाइमी अक्सरती हैसियत रहंदी न रहंदी। हो कंहिं ज़माने में रशीद भट्टीअ शेर लिखियो, पोइ हुन ते काफ़ी शमशेर वारनि पैरोडीज़ बि ठाहियूं। हुन ठाहियो शेर लिखियो त सिंधड़ी रहे असीं न रहियासीं त छा थियो, त शमशेर वारनि चयो जे सिंधड़ी बि रहे ऐं असीं बि रहूं न, जे सिंधड़ी रहे रुगो वतन रहे ऐं असां न हुजऊं सिंधी त पोइ असांजी, त इन करे उन में हुनखे शमशेर बो करायो त सिंधड़ी बि रहे असां सिंधी बि रहूं, तॾहिं असुल ॻाल्हि आहे। इन करे हालांकि रशीद भट्टी ॿिए माना में ॻाल्हि कई त माना असांजी कुर्बानीनि जे करे असां न रहूं त ख़ैर जी ॻाल्हि आहे, वतन रहे। सिंधी ॿोली जो वॾो चैलेंज हो त ॿोली त बैन थी चुकी वञे ज़माने में, ऐं सिंध जी ॿोली जी हैसियत कीअं रहंदी, जीअंदी कोन जीअंदी, इन में अदब लिखिबो न लिखिबो, रिसाला अख़बारूं हूंदियूं न हूंदियूं, माण्हू ॻाल्हाईंदा कोन ॻाल्हाईंदा, हुन चैलेंज हो। सिंध जा वसीला जेके सिंध मालामाला वसीलनि सां, इन्हनि वसीलनि ते असांजो वस हूंदो न हूंदो, इहा असांजे कमु ईंदा न ईंदा। सिंध जा शहर जेके तारीख़ी सॼे लका में जुड़िया ठही रास थिया, उहे सिंध जे कमु सिंधी माण्हुनि वटि हूंदा न हूंदा, या सिंधी माण्हुनि जो भला मुकमल तरह न बुझनि जीअं दुनिया नशर थींदा आहिनि, पर छा सिंधी माण्हुनि जे हथ में हूंदा न हूंदा, या उन्हनि जो उन में बुनियादी किरदारु हूंदो न हूंदो, इहे सभु वॾा सवाल था। ऐं हक़ हुक्मरानी मुंहिंजे चवे, मां सम्झां थो त सिंध जे माण्हू, ऐं मां तव्हांजे तवसुत सां इहा शइ लाहिणु चाहियां थो त हिते त सिंध जे समाज ऐं सिंधी क़ौम पंहिंजे गुज़िरियल 4-5 ॾहाकनि जी बज़ाहिर नाकाम पर केतिरनि शयुनि में जुज़वी तौर ते कामयाबु हिकिड़ी लगातार जिदोजहद जे करे, डिस्कोर्स जे करे ऐं पंहिंजे पूरे घण तरफ़े अमल जे करे मां सम्झां थो त सिंधी क़ौम एग्ज़िस्टेंशियल थ्रेट वारो ॾाको टपी आई आहे। मसइलो छा आहे त अञा ताईं समाज खे ख़बर न आहे इन ॻाल्हि जी, अञा ताईं असांजो अदीब दानिश्वर लिखण वारो माण्हू जेको आहे या सियासी कारकुन उहो हिनखे रियलाइज़ नथो करे, ॾिसण वारी साइंटिफिक अखि न आहे, ॾिसण वारी लेंस कोन्हे, त ॾिसूं त छा असां एग्ज़िस्टेंशियल थ्रेट में ई बीठा आहियूं या असां उन खां टपी हाणे वरी कंहिं ॿिए दायरे में दाख़िल थी विया आहियूं। मां सम्झां थो बतौर हिकिड़े समाज ऐं तारीख़ जे हिकिड़े तालिब इल्म जी हैसियत में, जेको साइंसी तरह शइ खे ॾिसे थो, जंहिंजो लेंस इमोशनल न आहे रुगो, त सिंधी क़ौम पंहिंजो जेको एग्ज़िस्टेंशियल थ्रेट हो उहो गुज़ारे आई आहे। ऐं एग्ज़िस्टेंशियल थ्रेट जा मां तव्हांखे 2 टे मिसाल ॾियां त कीअं गुज़ारे आई आहे। हा, हाणे एग्ज़िस्टेंशियल थ्रेट जेको गुज़ारे जो मां जॾहिं चवां थो या त उन जो मतिलबु छा आहे, उनजो मतिलबु इहो आहे त भली MQM डिमांड करे कंदी रहे जेको उनजो, ऐं MQM जी पंहिंजी हैसियत कोन रही हाणे, सिंध जी विरहाङो आइनी तरफ़ फिलहाल त मुमकिन कोन्हे, मर्कज़ खे अख़्तियार कोन्हे, यानी मर्कज़ी हुकूमत सुभाणे कहिड़ी बि बदतरीन अचे, मुशर्रफ खां वधीक कहिड़ो बदतरीन ईंदो बारा न करे सघियो, छाकाणि त पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन में इहो प्रोविजन ई कोन्हे त को मर्कज़ी पार्लियामेंट या मर्कज़ी गवर्नमेंट सूबनि खे विराए सघे। ऐं इहा बहितर ॻाल्हि आहे। हा, वास्तेदार सूबो जेको उहो जेकॾहिं उनजी असेंबली 2/3 अक्सर सां ठहराव पास करे या इहो चए त पोइ इन जी सूबनि जे आइन में लिखियलु आहे त उनजूं जेके आहिनि हदबंदियुनि में फेरफार मुमकिन आहे।
पर सेंसस हाणे आई आहे त उनजे बावजूदि बि सिंधी ॻाल्हाईंदड़ 70% ज़ाहिर थियो आहे ऐं 98 में बि 67% आहे। असेंबली में बि एतिरो आहे हींअर, यानी सिंध असेंबली जे अंदरि बि हिन वक़्तु बि सिंधी 67% आहिनि। त माना सिंध असेंबली मंझां इहो पास थिए इहो त कोन थो मुमकिन नज़र अचे करे। हा, बाक़ी ॿिया ग़ैर आइनी रस्ता आहिनि त उहे त फ़िलहालु उनजो कोन कान वरितो। पर जेके ॿिया इशूज़ आहिनि ऐं सिंध जी जेका जोग्राफिकल वहदत आहे उन जे बारे में हिकिड़ी ॿी कामयाबी आहे असांजी कहिड़ी त भले MQM चवंदी रहे पर सिंधियुनि जो डिस्कोर्स एॾो मुतफ़िक़ आहे, सिंधी विरहायल सिंधी क़ौम जो इन बारे में नुक़्ते नज़र एतिरो मुतफ़िक़ आहे जो को सिंधी नाहे जेको उथी बीही केॾो बि बदकिरदार सिंधी छो न हुजे सियासी तरह, पर उहो पॉलिटिकली इहा शइ कॾहिं कोन चवंदो त सिंध जे विरहाङे जी मां हिमायत में बीठो आहियां। त डिस्कोर्स 21वीं सदी जो पावर आहे। इन 21वीं सदी जी वॾी जेका पावरफुल शइ आहे हिकिड़ी उहा उनजो डिस्कोर्स आहे त समाज में डिस्कोर्स कंहिंजो पियो हले। एंटोनियो ग्रामची तमामु वॾो 20वीं सदी जो इटालियन हिकिड़ो थिंकर हो, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट, हुन कमाल जी थ्योरी ॾिनी हिकिड़ी। हुन उन ज़माने में चयो त हिकिड़ी त हेजमनी मुआशी आहे, ठीकु आहे, समाज में तबिको हावी आहे जेको मथियों आहे तबिको आहे, पर समाज जी कल्चरल हेजेमनी, इंटेलेक्चुअल हेजेमनी, डिस्कोर्स जी हेजेमनी, कंसेप्चुअल हेजेमनी कंहिंजी आहे। सिंध जी वहदत जे सुवाल ते सिंध जे अंदरि ऐं मुल्क अंदरि सिंधियुनि जे मुसलसल पंहिंजे हिकिड़े दबाव ऐं प्रेशर ऐं मज़ाहिमत ऐं मौक़िफ़ जे करे हाणे सिंध जो विरहाङो पाकिस्तान जे अक्सरती जमातुनि में वटि कंहिं वटि क़ाबिल क़बूल न आहे सवाइ MQM जे। यानी राइट विंग खां वठी लेफ्ट खां वठी राइट सेंटर ताईं, त इन जो मतिलबु इहो आहे त इन सिलसिले में भली खणी के जमातूं घुर कंदियूं रहनि, पर जेको डिस्कोर्स आहे असांजे समय आहे, इहो वॾी अचीवमेंट आहे। शहर सिंधियुनि खां वियाल आहे, असांखे वॾो तारीख़ जो धकु लॻो ऐं असांखे लॉस लॻंदो, पर तव्हां ॾिसो त सिंधी माण्हुनि हिननि 20, 25, 30 सालनि 5 सालनि में इंक्रीमेंटली आहिस्ते आहिस्ते नज़र न ईंदड़ तरीक़े सां बिना कंहिं शोर शराबे जे, बिना कंहिं दावाऊं करण जे ऐं नेचुरल प्रोसेस सां जेका थी आहे अर्बनाइज़ेशन जी प्रोसेस थियो आहे। छो त सिंध में शहर वॾा इहे ई हैदराबाद ऐं कराची, माण्हू एॾा ई न रहंदा। त इन करे तव्हां ॾिसो त हिननि जेका सिंधियुनि जी माइग्रेशन थी आहे वॾनि शहरनि जे ॾांहुं, उनजे करे थियो छा आहे त सिंध जा शहर हैदराबाद तव्हां ॾिसो त कंप्लीटली रिक्लेम करतो रहंदो आहे सिंध तक़रीबन सिंधियुनि। हे त खणी तकनि जी जोड़जक अहिड़ी आहे जंहिंमें नाज़िम चूंडिजे थो हुननि जो, न त हैदराबाद त सिंध जो शहर आहे पूरो। कराची में सिंधी तमामु वॾो सिग्निफिकेंट फैक्टर आहिनि, वॾो। ऐं हाणे कराची जे अंदरि हा सिंधी सियासी तरह लावारिस आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे। रजिस्टर्ड न आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे। उनजा वोट दाख़िल न आहिनि, उहा ॿी ॻाल्हि आहे। उनजा डोमिसाइल PRCयूं शनाख़्ती कार्ड घटि ठहियल आहिनि, ॿी ॻाल्हि आहे। पर उन्हनि जी डेमोग्राफिक प्रेज़ेंस जेका आहे सरज़मीन ते ऐं कराची जे मुआशी सरगर्मियुनि में, कराची जे समाजी वहिंवार में, कराची जी कल्चरल लाइफ में, कराची जी पॉलिटिकल लाइफ में, कराची जे ॿियनि सभिनी जेके सिंधियुनि जो जेको हिसो आहे उहो हींअर टेंजिबल आहे, नज़र अचे थो ऐं उनखे रोकणु मुमकिन न आहे। बल्कि सिंधियुनि जो सकाफ़ती तहरुक त ॿियनि खां वधीक वधी वियो आहे कराची में। जेतिरा सिंधियुनि जा प्रोग्राम थियनि था कराची में हाणे एतिरा कोन था थियनि ॿियनि ॿोलियुनि जा। त इहे एतिरा ॿिया सबब आहिनि। त असां ॼण त हिकिड़े इंक्रीमेंटल प्रोसेस सां ऐं तारीख़ जे प्रोसेस सां पंहिंजा शहर रिक्लेम करणु वञी रहिया आहियूं, घणे हद ताईं करे वरिता अथऊं, पर इहे इनखे रोकणु मुमकिन न आहे। जे हिननि 25 सालनि में सिंधी कराची में 40-50 लख आयो आहे, त ईंदड़ 20 सालनि में एतिरो ॿियो ईंदो। ऐं तव्हां ॾिसंदव त भली दुनिया में जेके बि वॾा शहर थियनि था उहे कॉस्मोपॉलिटन हूंदा आहिनि, त सिंधी पंहिंजे शहरनि खे रिक्लेम करण जे तारीख़ी अमल ॾांहुं रवां दवा आहिनि। इहा हिकिड़ी वॾी उत्साहींदड़ ॻाल्हि आहे। हलो, ॿोली खे मसइला आहिनि त असांजे दफ़्तरी ॿोली तौरु अञा ताईं पूरी तरह अमल न पियो थिए, प्राइवेट स्कूल्स में कोन था पढ़ाइनि, ॿिया घणा मसइला आहिनि। पर उनजे बावजूदि सिंधी न रुॻो हिकिड़ी ज़िंदह ॿोली आहे, न रुॻो हिकिड़ी डायनामिक ऐं जीअरी ॿोली आहे, पर सिंधी वधंदड़ ॿोली आहे। सिंधी खे टेक्नोलॉजिकल रिवोल्यूशन्स जेके छाल ॾिना आहिनि, माइक्रोसॉफ्ट ते अची वई आहे, वाइपे में अची वई आहे, ई दुनिया में अची वई आहे, त सिंधी ॿोली खे ख़तरो वारो जेको आम जेको हिकिड़ो असां वटि तसवर आहे, हा उनखे चैलेंजिस आहिनि, उनखे मसइला आहिनि, उनखे मुंहुं ॾियण असांजो फ़र्ज़ु आहे। पर सिंधी का डाइंग लैंग्वेज न आहे।
सिंधी हिकिड़ी प्रोग्रेसिव लैंग्वेज आहे जेका प्रोग्रेस पई करे, जंहिंजा ॻाल्हाईंदड़ किरोड़े माण्हू वेठल आहिनि ऐं रोज़ था ॻाल्हाइनि ऐं मार्केट में मौजूदु आहिनि, समाज में मौजूदु आहिनि, उन में अदब लिखिजे थो, उन में इल्मु प्रोड्यूस थिए पियो, उन में तालीम ॾिजे पई ऐं टेक्नोलॉजिकल रिवोल्यूशन्स उन्हनि खे अञा वधीक हिकिड़े ॿिए डोमेन में साइबर वर्ल्ड में दाख़िल करे छॾियो आहे। त इन करे मां नथो सम्झां त उहो सिंधी खे एग्ज़िस्टेंशियल थ्रेट आहे, जीअं असांखे वञी दौर वञिणो पियो हुयो। जॾहिं 1 यूनिट में असांजे अदीब शाइर शेर पिया लिखिया, कहाणियूं पिया लिखियूं ऐं मज़मून पिया लिखिया या सिंधी शामू ऐं जशन लतीफ़, त हुनखे थ्रेट एग्ज़िस्टेंशियल हो त छा ॿोली बचंदी कोन बचंदी। हाणे सिंधी ॿोलीअ खे ख़तरो एग्ज़िस्टेंशियल न आहे, ख़तरो उन जे वाधारे जे लाइ तदबीरुनि जो आहे, चैलेंजिस जो आहे ऐं उन में असांखे कमु करिणो पवंदो। पर हू जेको दौरु हो इनसिक्योरिटी वारो, साॻी तरह रिसोर्सिस आहिनि, कुदरती वसीला आहिनि, आइनी तरह अरिड़हीं तरमीम खां पोइ कुदरती वसीला त अची विया आहिनि सूबनि वटि। हाणे डिस्क्रिशन न आहे मर्कज़ी त उहो को हिकिड़ी शइ बि करे सघे बाईपास करे सूबे, ऐं रॉयल्टी 50% आहे, जेका 11.5% हुई रॉयल्टी सूबनि जी बिफोर 18 अमेंडमेंट। इन जो मतिलबु इहो, हा असांजा अफ़ाल ख़राबु आहिनि, असांजी हुकूमतूं करप्ट आहिनि, असांजी गवर्नेंस ख़राबु आहे, इदारा नाअहल आहिनि ऐं वसीलनि जो ज़्यान असां वटि तमामु घणो आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर कुदरती वसीला सिंध जा सिंध वटि ई आहिनि मेनली, ऐं वधीक वठी सघे थी उन ते पंहिंजी उहा अथॉरिटी, उहा शइ असांखे प्लान करणी पवंदी। पर ईअं न आहे त को सिंधी या सिंध जेको आहे उहो पंहिंजे कुदरती वसीलनि खां सवाइ हाणे बिल्कुलु उनजे वस में ई न आहे, उहा दौर टपी आहे सो। ऐं इहे ॿिया केतिरा मामला आहिनि। तव्हां ॾिसो कुझु ॿिया फैक्टर्स आहिनि जेके पॉज़िटिव, पोइ थो अचां मनफ़ी फैक्टर्स ते मां, छो त एॾो थो डिस्कोर्स हले हिन मनफ़ी जो, माण्हू जा रूह सड़ी आहिनि ऐं माण्हुनि खे उत्साह ई कोन थो मिले त माण्हू करे छा। सिंधी समाज जे अंदरि अर्बनाइज़ेशन तमामु वॾे पैमाने ते थी आहे ऐं थी रही आहे ऐं थींदी रहंदी, इनखे रोकणु मुमकिन न आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे, कचियूं आबादियूं वधियूं आहिनि, प्लैनिंग न आहे, सहूलियतूं घटि आहिनि, पीअण जो साफ़ु पाणी न आहे, सभु इहे मसइला आहिनि छो त स्टेट फेल्ड आहे। पर बाय एंड लार्ज मजमूई तौर ते सिंधी समाज जी अर्बनाइज़ेशन इहो हिकिड़ो तारीख़ लिहाज़ खां हिकिड़ो वॾो छाल आहे, छो त सिंधी मुस्लमान अरबन त हूंदो कोन हो, उनजी उमिरि थोरी आहे। पर हाणे तव्हां ॾिसो त सिंधी पूरी दुनिया में वञे थो, उन एक्सपोज़ थियो आहे दुनिया। कंहिं ज़माने में असां पेटारे में पढ़ंदा हुआसीं त अल्ताफ़ शेख जो सफ़रनामो पढ़िबो हो त 50 सुफ़ार हूंदा हुआ त बोर्डिंग कार्ड वठण ताईं पहुतो कीअं, पासपोर्ट कीअं ठाराई, वीज़ा कीअं वरितई, फार्म कीअं भरियईं, वरितई किथां, पोइ महसूसु छा कयईं उन दौरान, पोइ घिड़ियो कीअं अंदरि एयरपोर्ट में, जहाज़ में कीअं चढ़ियो, दुनिया बि लॻंदी। हाणे सिंधियुनि जे साम्हूं दुनिया एॾी एक्सपोज़ थी वई आहे जो हाणे तव्हां पढ़ंदो त माण्हू त इन जो मतिलबु इहो आहे त उहो जेको मिडल क्लास आहे, उहो जेको ठहियो हो शइ जे करे, उहो उनखे त मां चवण इहो चाहियां थो त अर्बनाइज़ेशन थी आहे ऐं मिडल क्लास सिंधियुनि जो हाणे वॾे पैमाने ते ठही चुको आहे ऐं ठहणु वञी रहियो आहे। को ठीकु आहे त उहो अॼु बि मर्केंटाइल घटि आहे, अॼु बि बिज़नेस ओरिएंटेड घटि आहे, सेल्फ रिलायंट घटि आहे, अॼु बि उहो सैलरी क्लास आहे जंहिंखे डॉक्टर हमज़ाल बि चवंदो हो त पघारदार तबिको जेको आहे। पर पघारदार तबिको बि हिकु लेवल खां पोइ कन्वर्ट थियो वञे, ट्रांसफॉर्म थियो वञे ॿिए पंहिंजे रियल मिडल क्लास में, उहो ठहियो आहे। ऐं मां सम्झां थो हिन वक़्तु सिंध जे अंदरि घटि में घटि बि हिसाबु लॻायूं त करोड़ खां घटि त मिडल क्लास न हूंदो हिननि 29 ज़िलनि सिंधियुनि जे में। तव्हां ॾिसो त मिडल क्लास वॾो हिकिड़ो अंसर आहे। छोकिरियूं असांजे समाज में अॻ में केतिरे अंग में पढ़ंदियूं हुयूं ऐं हिननि 25-30 सालनि में तव्हां रेशो खणो त जेतिरो बि तालीमी निज़ाम ख़राबु आहे, मसइलो आहे, उन बावजूदि छोकिरियूं ऐं सिंधी समाज में ख़वाती आहे। हिकिड़े पासे कारोकारी बि आहे, हिकिड़े पासे कंज़र्वेटिव समाज बि आहे, हिकिड़े पासे हैरेसमेंट जा वाक़िया बि आहिनि, हिकिड़े पासे सिंध जे समाज में औरत दुश्मन रवैयो बि आहे। पर ॿिए पासे वरी पंहिंजे नेचुरल प्रोसेस में सिंधी मायुनि, सिंधी छोकिरियुनि ऐं सिंधी वालदेन या फैमिलीज़ तमामु घणो रियलाइज़ कयो आहे, दुनिया खे सम्झण जी कोशिशि कई आहे। ऐं हाणे उहो माहौल न आहे जो पंहिंजा छोकिरियुनि खे माण्हू जॉब करणु न ॾियनि, पढ़णु न छॾनि। हाणे माण्हुनि जी प्रायोरिटी में आहे शइ। ऐं टेक्नोलॉजिकल रिवोल्यूशन्स, मीडिया, अॻे सिंधी बंदि समाज हो, हाणे सिंधी ओपन सोसाइटी थियण वञे पई। हाणे का बि शइ सीक्रेट न आहे हरूभरू। त हिकिड़ी क्लोज सोसाइटी, हिकिड़ी जागीरदाराना वॾेरकी ऐं एग्रेरियन सोसाइटी, उहा जॾहिं ट्रांसफॉर्म थी
ऐं हिकिड़े ओपन सोसाइटी में ट्रांसफॉर्म थी थिए त उनजा पंहिंजा हिकिड़ा लकाव थियनि था। ऐं तव्हां ॾिसंदव त इन जे करे छा थींदो, तकड़ियूं तब्दीलियूं ईंदियूं, सियासी बि ईंदियूं, समाजी बि ईंदियूं, कल्चरल बि ईंदियूं, कंसेप्चुअल बि ईंदियूं, बिहेवियरल बि ईंदियूं, छो त ओपन सोसाइटी जा डायनेमिक्स पैदा आहिनि। ऐं सिंधी समाज उन फेज़ में दाख़िल थियो आहे, उन में वॾो रोल रिवोल्यूशन टेक्नोलॉजी जो रोल प्ले कयो आहे। ऐं इहा सोशल साइंस जी थ्योरी बि आहे, जंहिंखे मूं पंहिंजे किताब में तफ़सीली मुक़दमे में डिस्कस कयो आहे। मूं पंहिंजे किताब में 6 थियरीज़ खे खणी सिंधी समाज खे एनालाइज़ करण जी कोशिशि कई आहे। त टेक्नोलॉजिकल जेको इम्पैक्ट आहे समाजनि ते, उहो वॾो पासो आहे, तव्हां चाहियो न चाहियो, पर टेक्नोलॉजी ग्लोबली जेका एडवांसमेंट आहे उहा तव्हांजे लोकल समाज खे ट्रांसफॉर्म करे थी, मनफ़ी माना में बि ऐं मस्बत माना में बि, पर बाय एंड लार्ज मस्बत आहे, छो त उहा समाज जुड़े थो दुनिया सां। त तव्हां इहा शइ ॾिसंदो, सिंधी अॻे न कंदो माइग्रेट, हाणे छा इहो चवणु मुमकिन आहे? हाणे चवणु अॻे सिंधी फ़ौज में वेंदो, हाणे चवणु मुमकिन आहे? अॻूणा समूरा इल्ज़ाम सिंधी धोई छॾिया आहिनि। इन करे न त को माण्हुनि खे शौक़ु आहे, माण्हू नेचुरली इन प्रोसेस में इन पासे वेंदा। त इहे चंद हिकिड़ा उत्साहींदड़ पासा आहिनि ऐं शयूं आहिनि। हा, इन साॻे वक़्तु असांखे कुझु चैलेंज बि आहिनि वॾा, ऐं उन में असांखे सोचणो पवंदो शयुनि ते। मिसाल तौरु अञा ताईं सिंध जो विचोलो तबिको जेको तमामु डायनामिक हुअणु खपे ऐं तमामु एडवांस हुअणु खपे, उहो अञा ताईं वॾेर के तबिके जे छांव हेठां या उन खां टपी न सघियो आहे। अञा माना क्लास खां अञा हेठियों तबिको त पोइ जी ॻाल्हि आहे, असुलु तबिको उहो आहे, पर अञा जेसि ताईं उनखे उहो साह पटे त भला विच में जेको ही मिड वारो लेयर आहे, त इहो वॾो चैलेंज आहे। त सिंधी मिडिल क्लास अञा ताईं बजाए जो हिकिड़े पंहिंजे क्लास रेज़िस्टेंस ॾांहुं वञी ऐं उन तबिके खां अॻियां वधे या उनखां जान छॾाए पवंदी, इहो चैलेंज आहे। सियासी तरह असांजे समाज में अञा ताईं घुर्बल सियासी मुनज़िम क़ुवतूं मौजूदु न आहिनि। इहो वॾो अलमियो आहे। तरक़ी पसंदि, रोशन ख़्याल, वतन दोस्त, अवाम दोस्त, माण्हुनि जो सही मौक़ुफ़ रखंदड़ ऐं सही जमात मुतवाज़न मौक़ुफ़ रखंदड़, इहो वॾो डेफिसिट आहे। इन पासे इहो सही खोट आहे वॾी। या मिसाल तौरु असांजे समाज में मिसाल तौरु इदारा इंस्टीट्यूशन्स ॾाढे ज़वाल जो शिकार थिया आहिनि। यानी हिकु पासे एडवांसमेंट थियूं आहिनि, बहितरियूं थियूं आहिनि, पर जीअं त स्टेट एॾी का अहल न आहे ऐं सिंध में गवर्नेंस सफ़ा ख़राबु आहे ऐं ख़राबु रही आहे ॾहाकनि खां वठी। रुगो हीअ ख़राबु न आहे, हिन खां पहिरीं ख़राबु हुई। त असांजी जेका गवर्नेंस जो पैटर्न आहे उहो अहिड़ो आहे जंहिं छा कयो आहे त करप्शन खे ऐं नेपोटिज़म खे, अक़रबा परवरीअ खे, पंहिंजा नवाज़ीअ खे, नाअहलीअ खे करे छॾियो आहे इंस्टीट्यूशनलाइज़। ऐं जेके इदारा एग्ज़िस्ट कनि था उहे इन जे करे वेहिजी विया आहिनि। ज़ाहिर आहे करप्शन, अक़रबा परवरी, नाअहली उॾे ई आहे जंहिं समाज में इदारनि खे लॻंदी उहे इदारा खॼी वेंदा। असांजे समाज में इंस्टीट्यूशन्स जो जेको डीके थियो आहे, जेको ज़वाल थियो आहे, उन में वॾो रोल प्ले कयो आहे। हिकु अधु ॿी शइ असांखे सम्झणी पवंदी। सिंधी माण्हुनि खे, मां तव्हांजे तवस सां नौजवाननि सां मुखातिबु थियणु चाहियां थो। असांजे समाज में अॼु बि 70% नौजवान आहे, घणे भाङे, छो त एवरेज उमिरि घटि आहे असां वटि। इन करे नौजवान जी पॉपुलेशन, ॼमण जो रेशो वधीक आहे, मरण जो रेशो बि आहे, पर तवाज़ुन या जेको बैलेंस आहे पॉपुलेशन जो, इहा निजान घणो आहे। सिंध जे नौजवान खे सम्झणो पवंदो त हुन जी जेका वॾे में वॾो हथियार आहे पंहिंजे क़ौमी वजूद जे बका जो, हुन जे क़ौमी जंग जो, हुन जे मुक़ाबले जो ऐं पंहिंजे समाज खे अॻिते वठण जो ऐं पंहिंजी उनजी क़ाबिलियत ऐं हुन जी जेका आहे अहलियत आहे। 21वीं सदी आहे। दुनिया जे 21वीं सदीअ में क़ाबिल माण्हुनि ऐं क़ाबिल समाज जे क़ाबिल इदारनि खे या गिरोहनि खे या फ़र्दनि खे रोकणु मुमकिन न आहे। हज़ारे बंद ॿधंदो उहो टोड़े ॿाहिरि निकिरींदा, छो त क़ाबिलियत में एॾो पावर आहे, एॾो इन्फ्लुएंस आहे, उहा नथी लिखी सघे। त सिंधी नौजवान खे सरकारी नौकरियुनि ते भाड़णु, माइट नौकरी वठी ॾींदा, पना खीसे में पिया हूंदा, डिग्रियुनि जा कूड़ा, इन का अहमियत कान्हे। इहो कंहिं ज़माने में हूंदा हुआ। मां तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजी उमिरि 48 साल पूरी थियण वारी आहे। मां हालांकि यूनिवर्सिटी में पढ़ियो आहियां, अॼु ताईं मूंखां कॾहिं कंहिं डिग्री न पुछी आहे। मां ॾिठी बि न आहे, पाण वरी उनखे ज़मानो गुज़री वियो आहे। छो त तव्हांजी क़ाबिलियत तव्हांजे पननि खां मथे आहे। क़ाबिलियत इन करे
असांजे नौजवाननि खे इन पास सोचणो पवंदो त हीउ ज़मानो महिनत जो आहे, हे ज़मानो क़ाबिलियत जो आहे, हे ज़मानो कंपटीशन जो आहे, हे ज़मानो मेरिट जो आहे। दुनिया जी ॻाल्हि थो कयां, हिते बि इहे शयूं पसो पेश इस्टेब्लिश थींदियूं, ॿियो को चारो कोन्हे। हे जुगाड़ी रस्ता इदारा इनजी का लाइफ कोन्हे, जेको फ्यूचर कोन्हे। दुनिया जो सिंध हिसो आहे, ऐं जीअं शयूं थियनि पियूं इंटीग्रेट, उन में सिंध को थोरी को ॿेट आहे। त इन करे सिंधी नौजवान जो असुल हथियार जज़्बातियत न आहे, इंतिहा पसंदी न आहे, हथियारबंद सोच न आहे। सिंधी नौजवान जो वॾे में वॾो ज़ाती, समाजी, तबक़ाती ऐं क़ौमी हथियार इल्मु, किताब ऐं हुनजी अहलियत आहे ऐं हुनजो ज़िम्मेवार किरदारु आहे समाज में। त मां सम्झां थो इहे चैलेंजिस आहिनि। इन करे मां हिन नोट ते पंहिंजी ॻाल्हि खे पूरो थो कयां त हिकिड़ियूं शयूं रियासत कंदी, उन्हनि जे बारे में रियासत खे ई दॿाउ विझणो पवंदो। बेसिक तालीम रियासत जो फ़र्ज़ु आहे, बेसिक हेल्थ उन जो फ़र्ज़ु आहे, माहौलियात उन जो फ़र्ज़ु आहे, ॿिया घणा मसइला आहिनि। असांखे स्टेट खे सोढ़ो करणो पवंदो ऐं सिंध गवर्नमेंट जो हिसो आहे। सिंध हुकूमत जी बजट 350 अरब ई अरड़ी तरमीम खां अॻु में, हाणे 1000 अरब आहे। पुछाणो करणु खपे न त बाबा तव्हांखे जॾहिं 350 अरब आहे त बि तव्हां अफ़ाल अहिड़ा सिंध जा, ऐं हाणे तव्हांजी बजट टीणी थी वई आहे, त पोइ छो अफ़ाल अहिड़ा साॻा आहिनि। त इन करे पुछाणे जो अमल तेज़ करणो पवंदो। पर मजमूई तौर ते मां सम्झां थो त जेका सियासी लाइन असांजी एंड ते मां लिखण में चाहियां थो तफ़सील सां, त इहो डिस्कोर्स समाज में लहे, असांजी ज़रूरत करणी पवंदी। मां सम्झां थो सिंध जे क़ौमी बका जो सुवाल ऐं सिंध जे वतन जी हिफ़ाज़त, सिंध जी क़ौम जी तरक़ी ऐं सिंध जो दारोमदार कंहिं बि हथियारबंद वेड़ ते नाहे, कंहिं इंतिहा पसंद लाइन ते नाहे ऐं जिंगोइज़म में नाहे। उनजो दारोमदार सिंध जे माण्हुनि जी सियासी शऊर ते आहे, उन्हनि जे सियासी सघ ते आहे ऐं नौजवाननि जी क़ाबिलियत ते आहे, इदारनि जे पुख़्तगी ते आहे। इहे ई ज़रिया आहिनि जिन सां असांजी क़ौम कॉम्पीट बि कंदी, अॻियां वधंदी ऐं शइ कंदी। त इहे मेजर चैलेंजिस आहिनि ऐं जंहिंजे बारे में असांखे सोचणो पवंदो। ऐं क्लास क्वेश्चन खे त मां ज़ाहिर आहे त जीअं त उन सोच जो आहियां, त असांजे समाज में सॼो डिस्कोर्स आहे या त मथे तबिके जो या मिडिल क्लास जो, हारी, मज़दूर, ग़रीब, ॿरहाड़ी जो माण्हू, इहो हिन सॼे समाज जे डिस्कोर्स मां ग़ाइबु थी वियो आहे। अॻ में घटि अदब लिखिबो हो, कोई शाइरी लिखिबी हुई, की घटि में घटि तंज़ीमूं, के तहरीकूं, के मामला, हारी कमेटी, सिंधियारी तहरीक, ॿियूं जमातूं। हाणे उहो सॼो पोइ ते हली वियो आहे। इन करे मिडिल क्लास सम्झे थो त सिंध उहा आहे जेका हुनजी सिंध आहे, ऐं इलीट जो मतिलबु आहे सिंध उहा आहे जेका जंहिंखे उहो फुरे लुटे सघे। सिंध इलीट क्लास जे लाइ, मथे तबिके जे लाइ उहा सोनी कुकड़ आहे, हुनखे पई खाराए। ऐं मिडिल क्लास जे लाइ उहा आहे जेका हुनजा मफ़ाद पूरा बि करे ऐं जेका हुनजी कंसेप्चुअल दाइरो आहे। सिंध जो मतिलबु उहे बि आहिनि मिडिल क्लास जा माण्हू, पर सिंध जो रियल मतिलबु उनजो ग़रीब माण्हू आहे, मिसकीन माण्हू आहे, हारी नारी आहे, ॿरहाड़ी जो माण्हू आहे, मायूं सिंध जूं आहिनि, छोकिरियूं आहिनि, धीअरूं आहिनि। इहा रियल सिंध आहे। त जेकॾहिं सिंध करण जे डिस्कोर्स में इहे शामिल न आहिनि ऐं जिन ख़्वाबनि जी असां ॻाल्हि था कयूं ताबीरनि जी, उन में इहे शामिल न आहिनि, त पोइ इहे या वरी बि हिकिड़ी ज़हनी अयाशी जी ॻाल्हि थींदी। इन करे सिंध माना सिंध जी ज़मीन, सिंध जो अक्सरती ग़रीब माण्हू, ऐं उहो ॾाढी ख़राबु हालत में आहे ग़ुरबत जे करे, घणनि सबबनि जे करे। त मां इन ॻाल्हि खे हिते पूरो थो कयां त असांजे समाज जे अंदरि इहो डिस्कोर्स, बहस मुबाहिसो तेज़ी सां वरी उभरणु खपे। त 60 जे ॾहाके में असां लाइ जेको मुमकिन हो नस्ल उहो कयो, 70 जे ॾहाके में मुमकिन उहो थियो। अॼोके 21 सदीअ जे अंदरि असांजी सियासी ऐं समाजी लाइन कहिड़ी हुअणु खपे, जंहिं मां सिंधियो समाज बचे, छाल ॾे, अॻिते वधे, मुक़ाबिलो करे सघे। ऐं मां सम्झां थो त मुंहिंजो त ख़ैर इहो साइंटिफिक बिलीफ आहे त या एतबार आहे, बिलीफ लफ़्ज़ थोरो मज़हबी आहे, मां इस्तेमालु न कंदो आहियां, इन करे मुंहिंजो एतबार आहे त वेसाह आहे त सिंध पंहिंजे समूरनि चैलेंजिस जे बावजूदि ऐं सिंधी माण्हू मजमूई तौर ते प्रोग्रेस जे फेज़ में आहिनि, अॻिते वधी रहिया आहिनि मजमूई तौर ते। हा मसइला आहिनि, नालियुनि जूं घिटियूं ख़राब आहिनि या पाणी साफ़ु न पियो अचे, इहो मसइलो आहे वॾो, इहो सभु मानी मसइलो आहे। पर प्रोग्रेस इन टोटेलिटी जेके मूं फैक्टर्स ॿुधाया, सिंधी प्रोग्रेस जे फेज़ में आहे, ख़राबु फेज़ में न आहे रुगो। हाणे ज़रूरत उनखे मुनज़म अंदाज़ सां एक्सपीडाइट करण जी आहे, तेज़ करण जी आहे, इदारनि खे स्ट्रॉन्ग करण जी आहे। हे ज़मानो फ़र्दनि जे आसिर ते हलण जो न आहे। 21 सदी जो मतिलबु आहे इंस्टीट्यूशन्स, 21 सदी जो मतिलबु आहे कोलेबोरेशन्स दुनिया सां, मुल्क जे अंदरि हर जाइ ते।
टेक्नोलॉजिकल, एजुकेशनल, कंसेप्चुअल, इंटेलेक्चुअल, कल्चरल, सोशल, पॉलिटिकल आइसोलेशन में 21वीं सदीअ में के समाज जीअण रहंदा मुमकिन न आहे। त असांजे समाज खे इहे घण तरफ़ियूं हिकमत अमलियूं खपनि, पर सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त असांखे हिकिड़ी रियलिस्टिक, मुतवाज़िन, प्रोग्रेसिव, मॉडरेट सोच अख़्तियार करणी पवंदी जेका 21वीं सदी सां हमआहंग हुजे। ऐं इन अंदाज़ सां मां सम्झां थो त सिंधी समाज हिननि ईंदड़ ॾहाकनि में या ॾहाके ॿिनि ॾहाकनि में पंहिंजो फ़ैसिलाइतो किरदारु अदा करे उन्हनि चैलेंजिस मां बि निकिरी सघे थो जेके उनखे हाणे मौजूदु आहिनि। ऐं अॼोके ज़माने में रुॻो स्टेट या हुकूमत ते भाड़ण जो दौरु न आहे। अलाए केतिरा कम आहिनि जेके नॉन स्टेट एक्टर्स कनि था, ख़राब बि ऐं सुठा बि। असां पंहिंजी ॻाल्हि था कयूं, क़ौमी अदावत जो कमु अॼोके ज़माने में रुॻो हुकूमत नथियूं करे सघनि, हे सॼो समाज बि करे सघे थो। माण्हुनि खे मोटिवेट करणु खपे, माण्हू शयूं घणियूं करे सघनि था। सोशल मीडिया तमामु वॾो हिकिड़ो स्पेस आहे जेको हिकिड़ो मुआवज़ो आहे, उन ते रुॻो पंहिंजा नाश्ते जा फ़ोटू ऐं मंझंदि जी मानी जा फ़ोटू, सुम्हण जा फ़ोटू ऐं 24 कलाक फ़ोटू जो हिकिड़ो इश्तिहार लॻो पियो आहे। फ़ोटू बि ख़राबु शइ न आहे, सोशलाइज़ेशन आहे, ठीकु आहे, ज़रूरी आहे, पर उन ते मीनिंगफुल एक्टिविज़म करणु 10-20% तव्हांखे हर माण्हू खे, पर मीनिंगफुल एक्टिविज़म करणु, इल्म जो वाधारो करणु, उन ते माण्हुनि खे सुठियूं शयुनि ॾांहुं राग़िब करणु, मोटिवेशन जी लेवल पैदा करणु। सोशल मीडिया हिकिड़ो तमामु वॾो स्पेस आहे जेको धकु हणी सघे थो उन सभिनी बैरियर्स खे, शयुनि खे, ऐं सिंध जो वॾो पावर बि उनमें आहे। त इहे सभु उहे शयूं आहिनि जिन में असां पंहिंजे समाज खे न रुॻो मौजूदा चैलेंजिस खां बचाए सघूं था, पर अॻिते छा ॾियारे सघूं था। मुंहिंजो असल में जेको किताबु सिंधी समाज जो तारीख़ी ऐं तनक़ीदी अभ्यास जेको अचे पियो ईद खां पोइ फौरन पोइ, उन में हूअं त जीअं त मां हिकिड़ो समाज जो पाण खे ज़िम्मेवार फ़र्ज़ु सम्झां थो या हिकिड़ो अदना फ़र्ज़ु सम्झां थो जंहिंजो जेको वस में रहियो आहे, पंहिंजी पति जो कमु कंदो रहियो आहे माण्हू, त इन करे सिंधी समाज मुंहिंजो शुरू खां मौज़ू रहियो आहे लिखण जे हवाले सां। त हिन में त मुंहिंजा तक़रीबन कोई सम्झो त 30-35 मज़मून ऐं लेक्चर आहिनि जिन खे मूं वरी रीराइट करे, सुधारे, अञा डेवलप करे किताबी शिकिल ॾिनी। पर जेको मुक़दमो हुनजो आहे किताब जो, उन में मूं उनखे न रुॻो जेका तव्हां सां गुफ़्तगू कई अथमि, इहे सभु पासा उन में आहिनि, पर सोशल साइंसिस जे थियरीज़ खे इस्तेमालु करे ऐं सिंधी समाज जाइज़ो वठण जी कोशिशि कई आहे। त जेके 6 वॾियूं मेजर थियरीज़ आहिनि सिंधी सोशल साइंसिस जूं, जंहिंसां समाजनि खे परखिबो आहे, त इहो हिकिड़ो नओं कमु थींदो, छाकाणि त असां वटि अञा ताईं पंहिंजे सियासी, समाजी ऐं फ़िक्री मामलनि खे या माशी मामलनि खे थियोरी जे लेंस सां ॾिसण जो ट्रेंड घटि आयो आहे। यूनिवर्सिटियुनि में कमु थिए कोन थो, उते इहे तहक़ीक़ थिए कोन थी। त इन करे मां चाहींदुसि त ज़ाहिर मां लिखंदड़ आहियां कि चाहींदुसि त मुंहिंजो किताबु सभु माण्हू पढ़नि, पर मूंखे पंहिंजे ज़ाती कोई हिन में ज़ाहिर न आहे शौक़ु आहे त हीउ हिकिड़ो किताबु नौजवान पढ़ंदा, समाज जा माण्हू पढ़ंदा, त हुननि खे पंहिंजे समाज खे सम्झणु ऐं समाज खे ॾिसण जा कुझु नवां लेंस मिलंदा ऐं हू पंहिंजो रोल तय करे सघंदा वधीक एफिशिएंटली त हू हिन सॼे सिनेरियो में किथे बीठा आहिनि। सो इहो किताबु ईद खां फौरन पोइ मार्केट में अची वेंदो। वरी महिरबानी अदा जामी सामीनवा, ही तमामु काराइतियूं ऐं पुरुमीद ॻाल्हियूं सिंध ऐं सिंध जे ईंदड़ वक़्त लाइ, सिंध जे नौजवाननि जे लाइ ऐं सिंध जे शानदार मुस्तक़बिल लाइ जेके पुरुमीद ॻाल्हियूं ॿुधियूं, मां उमेदु कयां थो त अव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। ऐं हिन ॻाल्हि ॿोल बाबति जेकॾहिं अव्हांखे के ॻाल्हियूं शामिलु करणियूं आहिनि, के सलाह, के का ॻाल्हि तव्हांखे पंहिंजी एड करणी आहे त असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजी फीडबैक जो मुंतज़िर रहंदुसि। कंहिं ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान सर्वेज ओढो खे इजाज़त ॾींदा। सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़
सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।